अवसर बीत हो जात है, अवसर बीत हो जात है। यहाँ कर दीजिए। बीत हो जात है, अवसर बीत हो जाते हैं। अवसर बीत हो जात है, अवसर बीत हो जात है। अवसर बीत हो जाते हैं, अवसर बीत हो जाते हैं। कहो मान ले मेरो, कहो मान ले मेरो। हरि जस रे मन गाए, आजो संगी है तेरो। हरि जस रे संगी है तेरो, हरि जस रे मन गाए। संपत रथ धन राज सिंह, तिने हो लगायो प्यारे। संपत्ति रथ राज सिंह, अति ने हो लगायो रे। तिने हो लगायो प्यारे। अति संपत धन रथ राज सिंह, तिने हो लगायो प्यारे। संपत्ति रथ राज सिंह, अतने हो लगायो प्यारे। अति मानो ज्यादा। काल पास जब कल परी, काल पास जब गल ओ गाल पास जब गल पड़ी, गाल पास जब गल पड़ी। पड़ी न परी पई ररो। काल पास जब गल परी, काल पास परी माना पड़ी न तो अर्थ खुली बोल अर्थ में ढकेल न दो। हाँ तबे भयो है परायो, है परायो। हरि जस रे मन गाए रे, तभी है परायो। जो संगी है तेरो, हरि जस रे मन गाए रे। अवसर बीत हो जात है, अवसर बीत हो जात है। ओ अवसर बीत हो जाते हैं, अवसर बीत हो जाते हैं। कहो मान ले मेरो, कहो मान मान ले मेरो, हरि जस रे मन गाए। कहो मान ले मेरो, हरि जस रे मन गाए। जो संगी है तेरो, हरि जस रे मन गाए। जो संगी है तेरो, हरि जस रे मन गाए।
तेरो हर्ष रे मन गाए जो संगी है तेरो हर्ष रे मन गाए ओ सरबी पियो जात है, ओ सरबी पियो जात है। ओ औषधि की जात है औषधि की जात है कयो मान ले मेरो, कयो मान ले मेरो इन सां है टे शब्द जुड़ियल आहिनि। चेतना है तो चेत ले, दस दिन में प्राणी, इस दिन में प्राणी छिन छिन ओध बिहात है, फूटे घट जो पानी। हर गुण कायन गावे मूर्ख अज्ञाना, झूठे लालच लाग के न मरण पछाना। अजहूं कछ बिगड़ो नहीं भाई जो प्रभु गुण गावे, कहो नानक ते भजन ते निर्भय पद पावे। अजहूं कछ बिगड़ो नहीं जो प्रभु गुण गावे, कहो नानक ते भजन ते निर्भय पद पावे जागले रे मना जागले, तू कहा गाफिल सोया छो, कहा मना छो छो। जो तन उपजा संग ही सो भी संग न हो। जेको तुंहिंजा ॼमण महिल तन गॾु आयो, उहो वञण महिल तन साण न हलियो। मात पिता सत बंध जन, हित जासियो कीना, जीव छूटियो जहु देते, लाल अगन में जीना। जीव तला बिहार है, जग को तुम जानो, नानक हरि गुण गाए अब सफल संभालो। जीव तला बिहार है, जग को तुम जानो, नानक हरि गुण गाए अब सफल संभालो। ओहो श्री राम। श्री राम भरेला इन टुक ते मां थोरो गहरो मात पिता सुत बंध जन हित जासियो कीना। माउ सां पीउ सां पुट सां बांधव जन सां भाउनि सां हित प्रेम करे थो जासियो कीना। माउ पीउ सां केरु प्रेम करे थो, केरु करे थो? माउ पीउ पुट सां कनि था। माउ पीउ सां पीउ सां पुट माउ पीउ सां प्रेम करे थो, जंहिंजो नालो प्रेम आहे उहो आहे। जवाब ॾिजी जॻह वेठा जवाब न आयो। मां ग़लति ॻाल्हायुमि त पोइ अॻिते वधां मां बसि जवाबु न मिलियो। मां रिसर्च कई हिन ॻाल्हि आहे पर जवाबु जल्दी नथो मिले पियो। माउ पीउ सां कोई प्यारु कंदो आहे छा? मुंहिंजो अदब मञींदो आहे। प्यारु जंहिंजो नालो किथां कंदो आहे भाई? अमा छा खपे, अबा छा खपे, बसि एसि ताईं। कहिड़ो प्यारु कंदो आहे, हुनखे फाकुर पाईंदो आहे, हुनखे हीअं कंदो आहे। अरे किथे किथे सदोरी नुंहुं आहे पर ससुनि खे ॻाल्हाए थी, सहुरो ॻाल्हाए थो और पुटुनि जो पीउ माउ जो पक्ष वठे थो ज़ाल खे मारण जे लाइ। कॾहिं ॿुधण में आयो आहे? कॾहिं ॿुधण में आयो आहे? न ज़िंदगी जो तजुर्बो आहे वॾो, हे वॾी दुनिया आहे, हिन में दिलि वॾी करणी आहे, हाल में वॾो रखिणो आहे, तॾहिं ख़बर पइजी वेंदी छा थी रहियो आहे। रिसर्च कई त मां वटि थियरी हुई न। माउ पीउ सां कीअं प्यारु? उहो त ज़ुल्म थिए थो। हिकिड़ी कथा ॿुधाए वठां। जय सखी बाबा। जय सखी बाबा।
मारवाड़ जी कथा ही गीता प्रेस जे गीता में आयल आहे कीअं कथा निकिरे कॾहिं कथाऊं असां खईंसीं माई श्री कृष्ण जी भॻिताणी न्याणी जो विहांउ होसि उहा मंझि खणी हलिया उन ॾींहुं ॿ टे ॾींहं को रहंदा हुया शायदि ॿ टे ॾींहं मंझारा वञी करे रहंदा हुआ पोइ पहिरीं राति माउ चई थी धीअ खे पुटु अॼु मां चोलो छॾींदुमि अड़े धीअ जो विहांउ आहे हुते माउ चयो मां चोलो छॾींदुमि हिन लाइ छा रहियो चए पोइ मां कीअं कंदुमि चए श्री कृष्ण तोखे संभालींदो मां कीअं सम्झां त श्री कृष्ण जी मूर्ति खणी हलिया उहा स्थापन कयूं हा चए बसि तूं मुंहिंजो ध्यानु कर ध्यानु कर उहा श्री कृष्ण जी तस्वीर हिन जी झोल में हली आई हाणे पक थिए तुंहिंजी श्री कृष्ण रक्षा कनि हिनखे ससु का अहिड़ी मिली जेका महिल ॿोले पई हिकु आदत थींदी आहे जो धका मुका कोई कोन हणंदो आहे ससु पर ॿोलण जी आदत हीअं नथी करे हे करे हिकु भेरे छा थियो जो चाहे पूजा में वेहे त ॿीहं ॿोले सां हाणे पूजा में वेठी आहे मुंहिंजी इहो घणनि जा वार ॿुधण में आया आहिनि न असांजो वॾो ज़ख़ीरो आहे शाना थियो श्री राम मुड़ुसु पंहिंजे कम ते तंहिं महिल अञा ॿाहिरि निकिरी ऐं हेॾो हिनजो ॻाल्हाइणु शुरू थियो त मोटी आयो जे मोटी आयो त पेर पकड़ियासीं गेसरी न साईं जंहिं कम सां तव्हां वञो था तव्हां हलिया वञो हेॾे ख़्यालु न कयो हे घर सां वेठो हे सहन कंदी हिकिड़े ॾींहुं अहिड़ो थियो उहा ससु जी जीअं पूजा घर में वेठी तीअं हुनजे चरणनि में पई अचे मूंखे माफ़ु कजांइ मां तोखे अजा ॻाल्हायो इहा कथा एसि ताईं हुई भई जीअं सहन करे हिकु ॾींहुं वरी अची वेंदो उनखे पाण उहा शइ असर में अची वञे भाउ चवण जी हो श्री राम हा हा हिनखे सम्झाइजे ऐं जंहिंमहिल पेका बि पक्ष खणी ईंदा आहिनि छोकिरी जो साईं छोकिरी खे इहो कुझु चवण जो तुक आहे जेके माइट वठंदा छोकिरियुनि खे मारींदा आहिनि वया गुज़रिया आहिनि छा कीअं माइट खे भागे अकुल जा चवण जो इहो तरीक़ो खपे जेके मां चवां थो साईं माउ पीउ खे ॾिसण सां गॾु पंहिंजे बचनि खे बि ॾिसे न बिल्कुलु लख जो शब्द थी वियो न माउ पीउ सां गॾु ॾिसजे ऐं जो पेका ईअं चई था वञनि बसि जीअं माउ चएसि थी तीअं करे थो कहिड़ो पुटु आहे जेको माउ जी चएसि थी तीअं करे थो मां चए थो मुका हणो त मन मुका थो हणे अरे अॼु हथ खे ठाहिणो आहे न जवाबु नथो मिले माउ पीउ साईं जीअं चइनिसि था या माउ जीअं चएसि थी तीअं करे थो अरे माउ खे छा माउ कोठे पुटु हिते जेका पहुतो पियो आहे माउ जी चएसि थी तीअं करे थो एॾो न ठाहे माई एॾो न ठाहे न हीअ कंदे कंदे ज़री शइ उहा वॾी थी थी वञे हर भर वॾी थी थी वञे बेमक़सद असांखे ढकियल अखर इहे ई चवणा आहिनि पंहिंजे माता पिता खे ॾिसंदे पंहिंजे परिवार खे बि ॾिसे ठीकु न बसि त एंड कयूं हुते माता पिता सुत बंध जन हित जांसियूं की न भई भाई पिती आहे न तूं भाउ सां हलंदो हो हलंदो न त न हलंदो भाउ सां पुट सां श्री राम हित जांसियूं की न जी छूटियो जब देह ते ॾाल अगन में दिन जीव तरह व्यवहार आहे जग को तुम जानो बसि जीवत जो ई व्यवहार आहे जग खे ईअं सम्झ बसि नानक हरि गुण ॻाए ले सभु सुफन समानो नानक हरि गुण ॻाए ले हिकु जैनी संत जी कथा आई त कोई हुनजो प्यारो गुज़ारियो माई बुढड़ी उनजे घर पहुतो त ॾिसे पियो त खून वहे थो चई खून छो थो वहे ओहो चए माई खे सोन पियालो अंदरि हुन में ॾंद में सोन पाईंदा न ज़ाइफ़ा पाईंदियूं आहिनि हा त उहो सोनार को कढाए वियो आहे उनजे करे खून थो वहे अरे न
ॾाढो धिकारियां अची हुनखे बस पोइ तुको हाणे जब गुर विदेशिया तू सुन रे भाई नानक का पुकार के नानक का पुकार ओ नायक के पुकारेंगे नानक के पुकारेंगे गहो बिरबो शरणाई गहो बिरबो शरणाई हरि जस रे मन गाए नानक का पुकारेंगे नानक के ओ नानक के पुकारेंगे नानक के पुकारेंगे मन गाए जस रे जस रे